बुजुर्गनि ये मिसाल ॾिनो आहे जीअं हज़रत सैयदना याकूब अलैहिस्सलाम के 12 पुट हुया। नबी सगुर याकूब के घणा पुट हुया? 12। पर उन्हनि मंझां सभिनी में सुहिणो हसीन जमील ऐं याकूब अलैहिस्सलाम के प्यारो हज़रत यूसुफ। पुट सभई याकूब जा हुया, बच्चा सब प्यारा हुंदा है, पर जेको प्यार जेका मोहब्बत ऐं शफ़क़त हज़रत यूसुफ सां हुई सा ॿियनि भाइरनि सां न। ईअं 12 महीना अल्लाह जा महीना आहिनि, पर अल्लाह जो जेको प्यार ऐं मोहब्बत रमज़ान सां आहे सा 2 महीने सां। जीअं यूसुफ हुस्न में सुहिणो हुयो, जमील हुयो, खूबियुनि वारो हुयो, ख़सलतुनि वारो हुयो, तीअं 12 महीननि में रमज़ान जो महीनो वधीक खूबियुनि वारो, सूंह वारो, हुस्न वारो, जमाल वारो। याकूब अलैहिस्सलाम जे 11 पुटनि खां ग़लतियूं थियूं, कुसूर ऐं कोताहियूं थी पियूं। याकूब अलैहिस्सलाम उन्हनि पुटनि ते नाराज़ थियो, उन्हनि खे सज़ा ॾियणु चाही त अॻियों यूसुफ अची वियो, चई बाबा मुंहिंजा भाइर आहिनि, बख़्शे छॾे, माफ़ करी, सज़ा न ॾे। याकूब जे अॻियां जॾहिं यूसुफ लाडले दादले बचड़े यूसुफ सिफारिश कई, अल्लाह ताला हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे 11 पुटनि खे बख़्शे छॾे। ये तव्हांजूं ग़लतियूं आहिनि, कसूर आहिनि, तव्हांखे सज़ा ॾियां, पर जॾहिं त यूसुफ सिफारिश कई आहे, तंहिंजे करे तव्हां सभिनी 11 खे मूं बख़्शे छॾे। बुजुर्गनि फरमायो आहे त इंसान 11 महीननि में ख़ताऊं, ॾोह, ॾिंगायूं, ग़लतियूं, कुसूर, कोताहियूं थी वेंदियूं आहिनि। जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे, रमज़ान सिफारिश कंदो आहे त रब 11 महीननि जा गुनाह बख़्शे बाबा। सरवर आलम ताजदार कायनात फरमायो तो जड़े ही हदीस इमाम बैहक़ी की रिवायत आंदी है अब्दुल्लाह बिन अब्बास का, इन्नल जन्नत लतुबख्खर व तुज़य्यन मिनल हौल इलल हौल लिदुखूल शहर रमज़ान। साल जे शुरुआत का वठी साल के पुजाणी ताईं पूरो साल 11 महीना अल्लाह ताला जन्नत के सिंगारींदो आहे, जन्नत के सजाईंदो आहे, खुशबू ऐं जन्नत के अंदर हर तरह की आराइश ऐं ज़ेबाइश कई वेंदी आहे। पर जो मिसाल मां ये ॾियां, जी अजुकल्ह कुंवार के सिंगारण जे लाइ ब्यूटी पार्लर ते मोकिलींदा आहिनि। ब्यूटी पार्लर ते कुंवार के मूंखे बि ख़बर कोन्हे, पर हाणे दादू में निकाह हुयो, मूंखे टाइम ॾिनो त साईं तव्हां 12 बजे ॾींहं जो अचो, निकाह आहे, तव्हां खे दावत आहे। जो 12 बजे मां अची न सघंदुसि, शाम जो मग़रिब खां पूरो तुझे सां इंतज़ार कंदासीं, 12 खां असांजी कुंवार तयार हूंदी, तव्हां जेॾी महिल बि अचो। मूंखे वरी कमु थी वियो, मां पहुतुसि इशा नमाज़ ते, चयोसीं अञा कुंवार न आई आहे, थोरो इंतज़ार कयो।
खाने भैया बाहर शादी करे डी दे घर में खाने भैया जैसे वो ब्यूटी पार्लर दे भैया सिंगारण के अगर रात जा 8-9 थी गया जा तुझी 5 कलाक थे तो ब्यूटी पार्लर ते कोहर के सिंगारण का पूरा मिसाल ताके बोलनो सिंगारण जो मदीने वाले साईं फरमाया तो 11 महीना जन्नत के रब सिंगारी ले दुखूल शहर रमजान रमजान दे अचण का अग में पूरा 11 महीना जन्नत के रब सिंगारी दुआ सजाई दुआ जन्नत में रंग बिरंगी गुल बूटा गुलजारी वणकार सजावट आराइश कई वेंदी आ छाजेला त रहमत जो महीनो रमजान अची रहियो सुभान अल्लाह सही फरमाइंदा फैदा कानत अव्वल लैलत मिन शहर रमजान जब रमजान की पहली तारीख थींदी आ चंड पींदो आ त हिकड़ी थथड़ी हवा जन्नत में घुलंदी आ बहिश्त में थथड़ी हीर खुशबूदार घुलंदी आ जरी मर उहा खुशबूदार हवा घुलंदी आ त पूरो जन्नत मुअत्तर थी वेंदो आ खुशबूदार थी वेंदो आ जने उहा हवा जन्नत जे वणन ते लगंदी आ हीर हवा आई न ॾिठो हवा जिनमल जन्नत जे वणन ते लगंदी आ दुनिया में हवा वणन के लगंदी आ त पन्नन मां टारिन मां आवाज ईंदो आ सर 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 ईंदो आवाज सही फरमाइंदा त जडे जन्नत जे अंदर उहा हवा घुलंदी आ त जन्नत जे वणन जे पन्न पन्न मचा अल्लाह जे तौहीद जो आवाज पैदा थींदो आहे अल्लाह जी सिफ़त सना रब जी वाठार वणन जे पन्न पन्न मां टार टार मचा अल्लाह जे हमद ऐं सना जो आवाज ईंदो आहे ऐं को एॾो त मिठड़ो आवाज हूंदो आहे एॾो त वणंदड़ आवाज हूंदो आहे जो मलाइक हूरूं गिलमान जन्नत जे रहण वाला हड़ई हैरत में थी चवंदा आहिनि मौला ही खुशबू ही थधियूं हवाऊं ही हीरूं ही जन्नत में नग़मा अल्लाह जी तौहीद जा मुंहिंजा मौला ही छा माजरा आहे रब फरमाईंदो तव्हांखे ख़बर न आहे त रमज़ान जो चंड थी सुभान अल्लाह रमजान जो चंड बीठो आ जन्नत जे अंदर हिकिड़ो अजीब मंज़र कायम थी वियो आहे थोरो मूंखे ध्यानु कजो तवजो कजो मदीना मुनव्वरा में हिकिड़ो अलाह वारो आहे बुज़ुर्ग आहे उन मूंसां ॻाल्हि कई जेॾीमहिल मदीने शरीफ़ में रमज़ान जो चंड पींदो आहे त असां मदीने जा रहवासी जेके आहियूं अहले मदीना असांखे महसूस थींदो आहे हवाउनि में फ़ज़ाउनि में मदीने जे गली गली में शहर शहर में मदीने शरीफ़ जे गलियुनि में घिटियुनि में रोडनि रस्तनि ते वणनि में महसूस थींदो आहे त रमज़ान अची वियो आहे खुशी मुसरत रहमत बरकत फसाद बुधाई थी वने त रमज़ान जो महीनो अची वियो जेसी वरी जने रमज़ान पूरो थींदो आहे ओ ॾाढो ईद जो हूंदो आहे हूंदी ईद आहे पर असां ईअं सम्झंदा आहियूं त हिकिड़ी उदासी मायूसी छांइजी वेंदी आहे त रमज़ान असांखां मोकिलाए रमज़ान जो पंहिंजो रंग हूंदो आहे ऐं वो अहले नज़र अहले दिल अहले मोहब्बत वो महसूस कंदा आहिनि रमज़ान जे अचण ऐं वञण सां उन्हनि जो दिलियूं ख़ुदि उन जो मुशाहिदो कंदियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त जन्नत
पुछा कयूं मौला ही छाजी खुशबू आहे, ही छाजो मसरूर कंदड़ हवाऊं आहिनि। रब फरमाईंदो तव्हांखे ख़बर न आहे त रमज़ान जो चंड बीजी वियो आहे। ओ रब्बुल आलमीन जल्द शान फरमाईंदो आहे ऐं हूरूं जन्नत जूं हूरूं उन्हनि खे सिंगार करायो वेंदो आहे। कीअं ॿुधायो आहे कुंवार खे ब्यूटी पार्लर ते सिंगार कराइबो आहे, जन्नत जे हूरुनि खे अल्लाह पाण सिंगारींदो आहे। उहे जन्नत जूं हूरूं अल्लाह जी सिफ़त ऐं सना पढ़ंदियूं आहिनि ऐं अर्ज़ कंदियूं आहिनि मुंहिंजा मौला असांजा घोट कहिड़ा बणाया अथई, असांखे कंहिंजेला जोड़ियो अथई, कंहिंजेला ठाहियो अथई, हीअ असांजो हुस्न, असांजो जमाल, असांजो कमाल, मौला असांखे जोड़ियो कंहिंजेला अथई। रब फरमाईंदो हे जन्नत जूं हूरूं तव्हांजा घोट रमज़ान जा रोज़ेदार बणाई। जेके गर्मियुनि में काढ़े में ॾिघा ॾिहाड़ा रोज़ा रमज़ान जा रखंदा, तव्हांजा घोट उहे रोज़ेदार बणाई। सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाईंदो त हादी अव्वल लैलत मिन शहर रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नत अल-साइमीन मिन उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब फरमाईंदो ते मलाइको जन्नत जा दरवाजा खोले छॾियो महबूब मुहम्मद जी उम्मत जे रोज़ेदारनि जे लाइ बहिश्त जा दर खोले छॾियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ए दोज़ख जा दारोगा जहन्नम जा दरवाजा बंद कर, मुझे महबूब मोहम्मद जे उम्मत जे लाइ जहन्नम जा दर बंद कर, जन्नत जा दर खोलियो त मुझे महबूब जा उम्मती रोज़ेदार ईंदा। बराबर गुनहगार हुया, बदकार हुया, पर जो रमज़ान जा रोज़ा रखिया अथनि त दोज़ख जा दर उन्हनि जे लाइ बंद करे छॾिया। सुभान अल्लाह। हे दरवाज़ो हेॾो जन्नत जो आहे, हेॾो दरवाज़ो जहन्नम जो आहे। जेकॾहिं को हेॾे वञणु चाहे दर ई बंदि हूंदो त काॾे वेंदो? सम्झो था कोन था सम्झो? इहो दर ई बंदि आहे जहन्नम वारो, दर के जन्नत जो खुलियल आहे। सुभान अल्लाह। कंहिंजे लाइ? जेके रोज़े रखण वारा, तरावीह पढ़ण वारा, तहज्जुद पढ़ण वारा, रमज़ान जो रातियूं जागण वारा, रमज़ान जा ॾींहं रोज़े में गुज़ारण वारा। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या वया जिब्रील अहबित इलल अर्द फसफ़ित मरदत शयातीन वखुल्लिहिम बिल अग़लाल सुम्मा क़ज़फ़हुम फिल बिहार। हुक्म दीदो जिब्रील ज़मीन ते लही वञ। ओ जिब्रील जन्नत मां ज़मीन ते लही वञ। दुनिया में जमीन में जेतिरा भी शरीर शैतान आहिनि उन्हनि खे कट विझो, उन्हनि खे ज़ंजीरनि में जकड़े पकड़े वञी समुंडनि में फिटो करीन। शैताननि खे कैद कर, शैताननि खे ज़ंजीरनि में पकड़े जकड़े उन्हनि खे समुंडनि में उछलाए। मुझे महबूब जा उम्मती आजा थी रमज़ान जो
वयक़ूलुल्लाह अज़्ज़ व जल्ल फी कुल्लि लैलतिन मिन शहर रमज़ान लिमुनादिन युनादी सलास मर्रात। रमज़ान जे हर रात में रब हिकड़े मलाइक के हुक्म ॾींदो आ, फरिश्ते के आर्डर ॾींदो आ त हर रात में 3 भेरा मूं रब जे तरफ़ां धरती ते ऐलान कर। रमज़ान जी हर रात में 3 भेरा फरिश्तो ऐलान कंदो आ, हल मिन साइलिन फउती, आहे को घुरण वारो त मां रब अता कयांस। हल मिन ताइबिन फअतूब अलैह, आहे को गुनाहन का बख्शिश घुरण वारो त मां रब उन्हें के गुनाहन जी माफ़ी ॾेई छॾियां। 3 भेरा हर रात में मुझे करीम रब जो ऐलान थींदो आ, रब जो पढ़ो फिरंदो आ त आहे को घुरण वारो, आहे को बीमार, आहे को दर्दन जो मारियो, आहे को दुखन जो आज़ारियो, आहे को प्योलाद, आहे को दर्दमंद, आहे को परेशान वारो। अचो अचो रमज़ान में मूं रब तव्हां जे लाइ पंहिंजे रहमत जा दर खोले छॾिया आहिनि, पंहिंजे सखान अतान जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ सालियाबाद वारा जे रब तौफ़ीक़ ॾेई त रमज़ान जे रातियुनि में पंहिंजे रब जे ॼऊं थी दुआ जो हुक छॾिजा। मुंहिंजा मौला हिकिड़ो मंगतो हिकिड़ो साहिल आंब तुंहिंजे दर ते हाज़िर आहियो। ॾिस त कीअं झोली ख़ैरात सां भरजी। जेॾी महिल रब जे दर ते बानड़ो सभु कंदो आ, रात रमज़ान जी आ, पोयों भाङो रात जो आ, जेॾी महिल बुक खणी दुआ घुरंदो आ, रब उन जे हथ खे ख़ाली न मोटाईंदो। हज़रत सैयदना हबीब रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो वली थी गुज़रियो आ। उनजी घर वारी भी वलीया बानी हुई, आरिफा बानी हुई। यो घर केड़ो घर हूंदो जंहिंमें मर्द भी अल्लाह जो वली हुजे त घर वारी अल्लाह जी वली हुजे। मुंहिंजा दोस्तो केॾी महिल बुज़ुर्ग खे सुजागी थे अव्वल त घर वारी खे उथारे, घर वारी उथ, ओ मुंहिंजी घर वारी उथ, पिरीअ खे परचाइण जो वक़्तु अची वियो आहे, रब खे राज़ी करण जो वक़्तु अची वियो आहे। उथी त भई गॾिजी पंहिंजे रब जे दर ते दुआ जा बुक छॾियो। केॾी महिल वरी बुज़ुर्ग खे निंड अची वञे, बीबी साईं उथंदी आ त पंहिंजे घर वारे खे उथारींदी आ, हबीब उथ, हबीब उथ, रात ढली वई, अल्लाह वारनि जा काफ़िला निकिरी विया, असां रहिजी विया। ओ हबीब सफ़र ॾिघो आ, मंज़िल वॾी आ, अॻियों पंधु औखो आ, अल्लाह जे दोस्तनि जा काफ़िला निकिरी विया, असीं वॼणा रहिजी वियासीं। हबीब उथ, पंहिंजे पुनल खे परचाइण जी घड़ी अची वई। बीबी भी रोंदी आ, बुज़ुर्ग भी ज़ार रोंदो आ, रोंदे 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 सजदा कंदे फजर जी अज़ान अची वेंदी आ। अल्लाह अल्लाह अल्लाह। अॻियां सख़्तियूं सुझन पर बटन में थो खपे पानी, अॻियां सख़्तियूं सुझन पर बटन
पुटन में थो खपे पानी अखियुन जो आब उजल आहे सियाणनि समझायो न वेच वे सभी ससुरी सफर जो तुर्त कर सायो सिखो थी पहुंच मुर्शिद के अग्या के थी वंदन कायो मुझा दोस्तों रमजान के महीने में अल्लाह जा दोस्त जागदा है हथड़ा खणी दुआऊं घुरदा है असा जड़ा काफिर बने बिस्तर दे हवाले गिफलती निंद्र में रात बर्बाद ॾींहुं बर्बाद ओ मिठा ये रातूं सुम्हण जूं न आहिनि पंहिंजे पिरीअ खे परचाइण जूं रातूं निभागी निंद्र में रही वियई के छी लगे साजुर ओ निभागी निंद्र में रही वियई के छी लगे साजुर पिरिय खां पोए थी पछताई जतन तोखे न जागायो न वेज वे सभी ससुई सफर जो तुर्त कर सायो सिखो थी पहुंच मुर्शिद के अग्या के जीवन कायो सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों मुझा सोना हबीब जब रमजान जो महीनो ईंदो अम्मा आयशा साईं थी फरमाए त पूरो रमजान इबादत में गुजारींदा जने पोयो ॾहो ईंदो त शद्दल मिहज़र वई कज़ अहलहू हबीब करीम पंहिंजे चेल सां पटो ॿधंदा हुया चेल सां संदरो ॿधंदा ऐं घर वारनि खे जगाईंदा इबादत जे लाइ चेल के संदरो ॿधी रब जे हुज़ूर में सजदा कनि क़याम कनि कॾहिं कॾहिं ईअं थींदो जो पूरी पूरी रात मुंहिंजो नबी मुसले ते अल्लाह पीठे पीठे क़याम कंदे पेर मुबारक सुजी वेंदा पेर फाटी पवंदा पेरनि मां रत वही पवंदो मुसलो मुंहिंजे नबी जो रत में रंगीन बणिजी अम्मा साईं अर्ज़ करे थी या रसूल अल्लाह तव्हांजे त अॻियनि खे बि रब बख़्शे छॾियो आहे तव्हांजे पोयनि खे बि रब बख़्शे छॾियो आहे पोइ तव्हां हेॾो छो था ख़्यालु कयो हेॾी राति सॼी जागो था उभ फेरा पियो था साईं फरमाइनि था ए मोमिननि जी मां ए आयशा अफला अकून अब्दन शकूरा छा मां पंहिंजे रब जो शुक्रगुज़ार न बणिजा मां पंहिंजे मालिक जो छो न शुक्रगुज़ार बणिजा जंहिं रब करीम मूंखे हेॾो वॾो शरफ़ ऐं शान ॾिनो आहे पूरी राति अल्लाह जो नबी उभ फेरो पी सुबुह जो 3 थी वेंदो नबी जी न्याणी
जन्नत की मालिकानी हजरत सैयदा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा सोमानी की नमाज पढ़ी वरी बरकात नफल नमाज शुरू कंदिया त पहली रकात में 83 पारा कुरान जा पूरा थी वेंदा हिकड़ी रकात जे अंदर 83 पारा मुकम्मल कंदिया ओ भपेरी बीठे बीठे रात गुजरी वेंदिया पो रोई चोंदिया मौला तो रात केतरी नंढड़ी बनाईया कुछ रात वडी करिया त मोहम्मद जी न्याणी बरकत पड़ी दिल ठारिया मुझो बरकत पूरियूं न थियूं रात कीअं पूरी थी वई ओ मुझी अती ओ मुझी अम्मा तुझी रात निंड में गुजरंदिया बिस्तर से गुजरंदिया पर मदीने वाले साईं जी न्याणी जी रात मुसले ते रोंदे रोंदे क्या कंदे नफल पढ़ंदे सुबह जो फजर की अज़ान अची वेंदी ओ मुझी मां मोमिने अती थी सियाणी ओ विसारे ज न रब के न बेज वेगानी मुझी मां मोमिने अती थी सियाणी ओ पढ़ज पंज वक्ती कज़ा की न कर दूं अमर इलाही दिल साण मञ तूं पढ़ी वई जॾे खुद नबी जी नियाणी मुझी मां मोमिने अती थियो सियाणी जो सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि कया वलिल्लाहि अज़्ज़ व जल्ल फी कुल्ली यौमिन मिन शहर रमज़ान इंदल इफ्तार अल्फ अल्फ अतीक़िम मिनन नार साईं फरमाता था हर ॾींहं में रमज़ान जे हर ॾींहं में रोज़े खोलण जे वक़्त में अल्लाह ताला 1 लख माण्हुनि खे बख़्शे छॾींदो हर ॾींहं में रोज़े खोलण जे वक़्त में जेको अफ़तारी थींदी आहे ओॾो बांगो बांग चवंदो आहे ऐं मोमिन रोज़ेदार खजूर जी कड़ी वात में विझंदो आहे ओॾो अल्लाह ताला जल शानहू 1 लख माण्हुनि जे आज़ादी जो जहन्नम जी बाहि खां छुटकारे जो ऐलान कंदो साईं फरमाइनि था त रमज़ान जे महीने में रात जो ॾींहं जो दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि पर ख़ासि अफ़तारी जे वक़्त में रोज़े खोलण जे वक़्त में बुक खणी जेका बि दुआ घुरंदो तव्हांजी दुआ रद न थींदी अफ़तारी जे वक़्त में रोज़े खोलण जे वक़्त में सॼो ॾींहुं रोज़े में पेट बुखारो उन्हारो चपड़ा खुश्क थी वेंदा मुंह मुरझाइजी वेंदो आहे वात मां हिकिड़ी बूए बुख उन जे करे बूए पैदा थींदी आहे ओॾी महिल चहिरो फिको थी वेंदो आहे इन वक़्त में जेॾी महिल बानो दुआ जा हथड़ा खणंदो आहे रब फरमाईंदो आहे चओ बाना जेको चवंदे सो क़बूल कंदुसि घुर जेको चवंदे सो ॾींदो सवाल कर जेको सवाल कंदे सो क़बूल फरमाईंदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रमज़ान जे हर ॾींहं में
खुबाना बख्शबाइन पर जने आखिरी रोजे जो आखिरी अफ्तार थी दुआ तो जेतरा पूरे रमजान में पाना बख्शा गया ओतरा पाना उन्हें आखिरी अफ्तारी जे टाइम ते बख्शा वींदा जेतियूं रहमतूं पूरे रमजान में वसंदियूं ओतिरियूं रहमतूं रमजान जी आखिरी रात में वसायूं वींदियूं साईं फरमाइनि था त जेॾीमहिल आखिरी ॾहो ईंदो आहे जंहिंमें लैलतुल क़द्र वारी रात हूंदी आहे उहा हिकिड़ी रात 1000 महीननि खां भली आहे जॾहिं लैलतुल क़द्र वारी रात थींदी आहे फयहबितु फी कबकबतिन मिनल मलाइकति व महum लिवाउन अखदर लैलतुल क़द्र वारी रात में जिब्रील मलाइकन जी जमायत वठी ज़मीन ते लहंदो आहे उनजे हथ में जिब्रील जे हथ में साए रंग जो झंडो हूंदो आहे अल्हम्दुलिल्लाह इहो साओ झंडो असां सुन्नियुनि जो झंडो जेको जिब्रील खणी ईंदो आहे न माण्हुनि जा कई हिन झंडा के वीरा के ॻाढ़ा के वरी उहो बेटा त नोड़ू वांगुरु चोकारो कई झंडनि जा रंग आहिनि पर जिब्रील जो झंडो जेको लैलतुल क़द्र वारी रात ईंदो आहे उहो सब्ज़ रंग जो झंडो सुभान अल्लाह जिब्रील ज़मीन ते लही ईंदो आहे मलाइकन जी जमायत गॾु हूंदी आहे पोइ मलाइक पूरी धरती ते पखिड़िजी वेंदा आहिनि ओभर ओलह उत्तर ॾखिण हर पासे मलाइक पखिड़िजी वेंदा आहिनि फयुसल्लिमून अला कुल्लि क़ाइमिन व क़ाइदिन व मुसल्लिन व ज़ाकिरिन हर नमाज में बीठल मानू वेठल मानू नमाज पढ़ण वारो जिक्र करण वारो दुरूद पढ़ण वारो हर इबादत गुजार ते मलाइका सलाम कंदा आहिनि सुभान अल्लाह फरिश्ता सलाम कंदा आहिनि ऐं जिब्रील उन माण्हू सां मुसाफ़ो कंदो आहे जेको लैलतुल क़द्र वारी रात इबादत में मशगूल हूंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह गुडे मुडे ध्यान कजो बुजुर्गन फरमायो आहे त लैलतुल क़द्र की तलाश में कोई रहे में जेको इबादत तो करे न 21 23 25 27 29 ये 21 जो 5 रात इबादत में वेठो आहे दुआ में वेठो आहे या नफ़ल तो पढ़े पियो ओचितो उन ते कैफ़ियत तारी थी लिंगन में हीअं ॾकणी पवे या वार बदन जा कांडा लिंग कांडा थी वञनि अखियुनि में ॻोढ़ा अची वञनि दिलि नरम थी वञे इहा निशानी अथव त ओॾी महिल जिब्रील हथ मिलाए सुभान अल्लाह वाह सुभान ये निशानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे याद आ मुझे मुर्शिद करीम हज़रत महबूब इलाही सुभान अल्लाह सुभान साईं जन के साम्हूं मूं तकरीर कई ऐं इहा हदीस मूं बयान कई सुभान अल्लाह रमजान में जिब्रील अलैहिस्सलाम ईंदो आहे ऐं मोमिननि सां मुसाफ़ो कंदो आहे हथ मिलाईंदो आहे उनजी निशानी इहा आहे जो ओॾी महिल लिंग कांडारजी वेंदा या लिंगनि में हिकिड़े क़िस्म जी कपकपी तारी थींदी ऐं अखियुनि में ॻोढ़ा वही ईंदा ऐं दिलि नरम थी वेंदी आहे निशानी आहे त जिब्रील हथ मिलाए सुभान अल्लाह सुभान मूं इहा तकरीर कई जुमो नमाज़ पढ़ियोसीं पोइ शाम जो 3 खां पोइ मजलिस में वेठा हुआसीं हज़रत किबला आलम जन जमायत खां पुछो त अॼु करमुला तकरीर कई था ॿुधी
भला इहा कैफियत तव्हां मां कंहिंखे अॼु राति नसीब थी हुई? हिकिड़े ॿिनि फ़क़ीरनि जो हासिल मूंखे बि इहा कैफियत नसीब थी हुई। हज़रत साईं जन फरमायो त तव्हांखे मुबारक हुजे, इहा अॼोकी राति लैलतुल क़द्र जी राति हुई, मूंखे बि इहा कैफियत महसूस थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान कैफियत जेका हदीस में आई आहे, बुज़ुर्गनि जी निशानदेही कई आहे, इहा कैफियत अॼु मूंखे बि नसीब थी। सुभान अल्लाह, जंहिंखे बि इहा कैफियत नसीब आहे, तव्हांखे मुबारक आहे जो अॼु तव्हांखे लैलतुल क़द्र की राति मिली। सुभान हिकिड़ी राति लैलतुल क़द्र जी मिली वञे न, ओॾो 83 साल 4 महीना इबादत करे, ओॾो हिकिड़ी राति लैलतुल क़द्र जी। कहिड़ी ख़बर तव्हां असांजी उमिरि 83 साल थींदी छा? कहिड़ी ख़बर? अल्लाह के 20 साल हलिया था वञनि, के 40, के 50 साल, 60 ते को थो पहुचे, 70 ते को माण्हू हिते 70 वारो नज़र अचे थो। मूंखे त नज़र कोन थो अचे कोई घणी उमिरि ते 60 जो आहे, 70-80 ते को पहुचे ई कोन थो। एतिरी उमिरि ई न आहे असांजे माण्हुनि जी जेतिरी इन हिकिड़ी राति जे जागण में अल्लाह ताला अजर ऐं सवाब अता फरमाए। ॿुधायो इहा राति तलाश कजे या न कजे? इहो महीनो मल्हाइजे या न मल्हाइजे? हींअर सां तयार थी वञो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा बचड़ो, मुंहिंजा पुटड़ो, मुंहिंजा अॼु खां तव्हांजी तयारी हुजे रमज़ान जे पक्को पुख़्तो इरादो कयो त रोज़ा सभु रखबा, तरावीह में सभु पढ़ियूं इंशाअल्लाह, इंशाअल्लाह, ऐं लैलतुल क़द्र जी गुज़ा कबी इंशाअल्लाह। हां सुभान अल्लाह। रमज़ान में 4 कम ज़रूरी अथव। 4 कंदो जे कयो त ॿुधायां। 4 कम ज़रूरी आहिनि। सुभान हिकिड़ो रोज़ानो 1000 भेरा मदीने वारे ते दुरूद पढ़ो। जे दिल जे गहराई सां, दिल जे ख़ुशी सां, दिल जे मोहब्बत ऐं प्यार सां तव्हां 1000 भेरा रोज़ दुरूद शरीफ़ पढ़ो त रमज़ान पूरे थियण खां अॻु में तव्हांखे मदीने वारे जो दीदार थींदो। सुभान अथव यकीन? जे मदीने वारे साईं जी ज़ियारत थी वञे, लजपाल नबी जो जलवो नज़र अल्लाह करे कि शतुआ रात असां सभिनी खे ॾिसी। जिस ख्वाब में हो जाए दीदार नबी हासिल, जिस ख्वाब में हो जाए दीदार नबी हासिल, ये इश्क मुझे नींद सुला जाना, ये इश्क मुझे सी कोई नींद सुला जाना। हमने तुझसे देखा तेरा दीवाना, सरकार की महफिल का है रंग जुदा गाना। हमने तुझसे देखा तेरा दीवाना। अज़मत हो बयां कैसे दरबार रिसालत की,
आते जिस दर पे गुलाम जिब्रील भी आते जिस दर पे गुलाम रमजान जे अंदर ही इंशाअल्लाह सरवर आलम जो दीदार यो रमजान जे महीने में इस्तगफार घणी पढ़जो इस्तगफार कसरत सां पढ़जो घट में घट 500 भेरा रोजानो इस्तगफार पढ़जो टियों रमजान मुबारक जे महीने जे अंदर कुरान की तिलावत जेतिरो थी सके कुरान घणो पढ़जो ऐं चौथों रमजान जे महीने में अल्लाह जो जिक्र घणो घट में घट थोड़े में थोड़ो 1100 भेरा अल्लाह खैरात घणी कजो मानी जी खैरात पैसे जी खैरात कपड़े जी खैरात 4 जोड़ा पंहिंजे पाइण जे लाइ रखो इज़ाफ़ी कपड़ा सब खैरात नओ ईद ते कपड़ो वठो न पुराणो खैरात करे नओ पाओ पुराणो अल्लाह जे रस्ते में खैरात कयो त जेरे मुए तव्हां अल्लाह जे अमान ज़मान हिफ़ाज़त में रमजान जो आखिरी ॾहो अल्लाह तौफीक ॾिए त एतिकाफ़ वेही छा एतिकाफ़ जेको बि फ़क़ीर एतिकाफ़ वेहण चाहे त मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे इजाज़त सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन महफ़िल में वेठल जेको बि एतिकाफ़ वेहण चाहे उनखे मुंहिंजी इजाज़त सुभान अल्लाह सुभान अल्लाह 10 ॾींहं मस्जिद वसाए वियो रब जे दर ते धरणो हणी वियो ॾिसो त वरी महिरबानी जा दर कहिड़ा था दुनिया जा ख़फ़ा कोन छॾींदा दुनिया जा धंधा न खुटा आहिनि न खुटंदा तव्हां इहे सम्झो था त ॼणो आसमान खे तव्हां हथ ॾेई बीठा आहियो तव्हां हटंदो त आसमान किरी पवंदो ईअं कोन्हे आसमान बीठो हूंदो ज़मीन बीठी हूंदी जहान पियो हलंदो तव्हां सम्झो था मुंहिंजो घर फुटी वेंदो मुंहिंजे ॿनी जो केरु थींदो मुंहिंजे दुकान केरु हलाईंदो ढॻे खे गाह केरु विझंदो सभु कमु पाणे पियो थींदो अल्लाह जो दर वठी ॾे सुभान अल्लाह अल्लाह से कीअं महिरबानी करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह रमज़ान जो आखिरी ॾहो एतिकाफ़ वेहण मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जी सुन्नत रमजान मुबारक के रातन में तरावीह जी नमाज पढ़ण मदीने वाले साईं जी सुन्नत तरावीह नमाज जेको तरावीह नमाज पढ़े तो हबीब करीम फरमाया मन काम रमजान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी रमजान जो रात में को जागे तो क़याम करे तो भी अल्लाह ताला जल शान के हुजूर में क़याम में रात गुजारे तो उनकी सारी जिंदगी का गुनाह को बख्शे माफ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझो था सुभान अल्लाह जेको तरावीह की नमाज को पढ़े तो तरावीह के हर सजदे के बदले में रब उनके जन्नत में नूर जो शहर सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये रमजान पूरो थींदो तो फित्रो अदा करण ज़कातुल फित्र अदा करण या मालदार माण्हू मथां वाजिब ब पाटियूं कणक जूं या उन्हनि जो मुल
पेशाब ॾेई सघे थो, कणक बि ॾेई सघे थी, खजूर बि ॾेई सघे थी, जव बि ॾेई सघनि था, जिन्स जो तब जाइज़ आहे। जेकॾहिं पैसा जो उनजो मुल्ह बाज़ार में जेको हुजे 2 किलो कणक जो मुल्ह जेको हुजे उहो ग़रीब खे ख़ैरात ॾिजे। इहा ज़कातुल फ़ितर आहे, इहा अदा करण बि वाजिब आहे। ऐं जेका रमज़ान जी आख़िरी राति हूंदी आहे न, उन रात जो कदर कजो। उन रात में अल्लाह ताला के खास मेहरबानी बलिबानी साईं फरमाइनि था त जॾहिं लैलतुल क़द्र जी रात ईंदी आहे त जिब्रील साओ झंडो खणी ईंदो आहे, मलाइकनि जी फ़ौज वठी ईंदो आहे, पूरी रोए ज़मीन ते मलाइक पकिड़जी वेंदा आहिनि। पोइ जेकी बि निमाज़ पढ़ंदा, नफ़िल पढ़ंदा, दुआ घुरंदा, उन्हनि सां मलाइक हथ मिलाईंदा, जिब्रील मुसाफ़ो कंदो आहे। ऐं पोइ जेॾीमहिल फ़ैदा तरल फज्र, जेॾीमहिल बात फुटंदी न, पिरे फुटंदी आहे, युनादी जिब्रील अलैहिस्सलाम माशरल मलाइका अर्रहील अर्रहील। ये पिरे फुटंदी त जिब्रील सच कंदो, मलाइको अचो गॾिजी वञो, हाणे वापसि आसमान ते मोटंदासीं, वापसि मोटण जो वक़्तु अची वियो, अचो मलाइको गॾिजो। फयक़ूलून या जिब्रील फमा सना रब्बुना फी हवाइजिल मुमिनीन मिन उम्मति अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वो मलाइका सब गॾु थींदा ऐं जिब्रील खे अर्ज़ कंदा त जिब्रील भला हाणे असां त मोटिया था, पर अल्लाह ताला हुज़ूर जी उम्मत जे बारे में छा फ़ैसिलो कयो आहे? अॼोकी रात में छा फ़ैसिलो थियो आहे? पोइ जिब्रील चवंदो नज़र अल्लाहु इलैहिम फी हादिहिल लैला, ए मलाइको अॼोकी रात में अल्लाह तुंहिंजे काननि में हीअ नज़रे रहमत फरमाई। अल्लाह ताला उनके गुनाहन के बख्शे माफ करे छॾियो। पूरी उम्मत मुहम्मदिया जी अल्लाह ताला मग़फ़िरत कई आहे सवाइ 4 माण्हुनि जी। इल्ला अर्बअतन, 4 माण्हू आहिनि जिन खे लैलतुल क़द्र जी रात में माफ़ी नथी मिले। 4 माण्हू बदबख्त बदनसीब आहिनि जिनके हेड़ी भलारे रमजान जो महीनो लैलतुल क़द्र जी रात पर 4 माण्हुनि खे माफ़ी अल्लाह से जल शान उन्हनि 4 कमनि खां असां सभिनी खे बचाए। कहिड़ा? रजुलुन मुदमिनु ख़म्रिन, पहिरियों उहो माण्हू जेको शराब पीअण जो आदी आहे, शराबी आहे, नशई आहे, मवाली आहे, उन मवाली के लैलतुल क़द्र जी रात में माफी। शराब पिए या समझा भंग पिए, चरस पिए, अमल करे, हीरोइन पिए, इहो नशे वारो माण्हू रमज़ान में लैलतुल क़द्र में उनखे माफी नथी मिले। वाकुन लिवालिदैहि, ॿियो उहो माण्हू जेको पंहिंजे अबे अमड़ जो बेफ़रमान आहे, जिते जीजल मां नाराज़ आहे, जिते अबो नाराज़ आहे, लैलतुल क़द्र में उनखे माफ़ी न मिलंदी। भाइरो जिते बि पीउ मां नाराज़ हुजनि त हितो वञी उन्हनि खे माफ़ी वठे, बख़्शाए जो परचाए जो पंहिंजे अबे अमड़ जो। क़बूल आहे? वक़ाते रहमिन, ऐं 3 नंबर ते उहो माण्हू जेको माइटियूं छिनण वारो आहे, बरादरियूं टोड़ण वारो आहे, रिश्तेदारियूं कटण वारो आहे, रिश्तेदारनि सां सलाम कलाम बंदि करण वारो आहे, भाउ सां कावड़ियो वेठो आहे, भेण सां कावड़ियो वेठो आहे, पुट सां कावड़ियो वेठो आहे, पीउ सां कावड़ियो वेठो आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते रंजिश लॻी पई आहे। हिते घणा वेठा आहिनि धड़ जी ख़बर हिकिड़ो भाउ सां कावड़ियो वेठो आहे, हिकिड़ो भेनरुनि सां नथो वेठो आहे, भेनरुनि सां नथो ॻाल्हाए। भई ग़लती त इंसान कंदा कहिड़ा पंहिंजो ख़ाजा ख़ज़र जा ख़लीफ़ा आहियो, तव्हां को ग़लतियूं कोन थियूं थियनि जी।
जेकरे भाग को भेड़ को असीस को गलती थी वई दरगुजर कयो गलती तव्हां खां पुछो जेको माफ करण वारो अल्लाह तोरे के माफ करे सिद्धीरो हठ धर्म दिल में जंग बुग़्ज़ लिखियो बैठो आ कावड़ दिल में लिखियो बैठो आ अल्लाह मेरे के माफी नहीं जो तो मानू वो मुशाहिर जेको दिल में बुग़्ज़ ऐं कीनो रखण वारो आ लैलतुल क़द्र वारी रात में उनके माफी न मिलंदी छा जो दिलियूं साफ़ कंदो तांजे हथ खणण मां मन नियतुनि में रोलो आहे नियतूं साफ़ आहिनि हां दिलनि मां बुग़्ज़ कढंदो मोहब्बत वधाईंदो ये रमज़ान जो महीनो अचे त तव्हांजे दिल में कंहिंजे लाइ बुग़्ज़ कीनो कुदूरत न हुजे सीना साफ़ हुजे सीना साफ करे को रमजान में दाखिल थिजो हींअर तव्हां मस्जिद में आया आहियो न हिन मस्जिद में आया हो जे तड़ हूंदो त तड़ रातो हूंदो न जे वुज़ू न हूंदो त वुज़ू करे आया हूंदो न भई जुमे जो ॾियारो आहे मस्जिद में वेंदासीं दिलबर साईं जे पुठियां वुज़ू करे आया आहियो न पाक साफ़ थी आया आहियो न जे मस्जिद में अचण जे लाइ हिन मजलिस में अचण जे लाइ तव्हां पाक साफ़ थी आया आहियो तीअं रमज़ान जे लाइ बि हींअर साईं पाकाई सफ़ाई कढो दिलि मां काॻड़ूं कुदूरतूं कीना ॿियायूं बुग़्ज़ निफ़ाक़ हठ ऐं साईं मुंहिंजा रंजिशूं काॻड़ूं दिलि खे साफ़ करे मां पंहिंजी कमज़ोरी तव्हांखे ॿुधायां जी मां अल्लाह जे घर में वेठो आहियां कसम सां थो चवां मां केॾी महिल पंहिंजी दिलि में ॾिसंदो आहियां त मुंहिंजी दिलि में कंहिंजे लाइ बुग़्ज़ या कावड़ या ख़ुसूमत या कंहिंसां को रंजिश सुबुह जो ॾिसंदो आहियां शाम जो ॾिसंदो आहियां अल्लाह जो शुक्र आहे शैतान खां सवाइ बि मुंहिंजी कंहिंसां बि कावड़ कोन्हे सुभान अल्लाह सुभान अल्लाह कंहिंसां मुंहिंजी रंज मूंखे घणनि माण्हू ॻाल्हियूं ॾिनियूं घटि वधि ॻाल्हायो आहे मुंहिंजे ख़िलाफ़ किताब लिखिया आहिनि तमामु नाशाइज़ मूंखे ईज़ायो आहे पर मुंहिंजी कंहिंसां बि कावड़ कोन्हे मां पंहिंजे दिलि खे ॾिसंदो आहियां अल्लाह जो शुक्र आहे त मुंहिंजी दिलि इन गंदगियुनि जा रब पाक मां चाहियां थो तव्हां मुंहिंजा बच्चा आहियो तव्हां जूं दिलियूं ईअं पाक ऐं साफ़ सीना पंहिंजा मन मांझे उजरा करे साफ सुथरा जीअं माण्हू कपिड़ा सुठा पाईंदो आहे यारनि जी महफ़िल में थो वञा दोस्तनि जी कचहरी में थो वञा सुठा कपिड़ा पाईंदो अतरु मखींदो सुहिणो पाईंदो सींगार कंदो तयारी कंदो त दोस्तनि वटि थो वञा ये रमज़ान जे अचण जे लाइ अॻुवाट तयारी कयो मां हे जलसो रमज़ान खां अॻु में रखियो ई इन जे लाइ तव्हांखे दावत ॾियां तयारी कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तयार थींदो इंशाअल्लाह कढंदो पंहिंजे सीने में जा ये भलाऊं अंदर जूं सीना साफ़ करे पोइ रमज़ान में दाख़िल थियो खुदा जो कसम सुबुह शाम रब जो रहमतूं ॾिसंदो बरकत में भलाई ॾिसंदो सुभान अल्लाह हाणे मूंखे ॿुधायो मां तव्हां में इहा उमेद रखां त तव्हां हितों ईंदो त जिन सां रंजिशूं आहिनि रुसाम आहिनि उन्हनि खे परचाईंदो इंशाअल्लाह मां इहा उमेद रखां जी तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञंदो रमज़ान में मल्हाईंदो इंशाअल्लाह तव्हां 8 रमज़ान ते मुंहिंजी रवानगी आहे मदीने मां जॾहिं साईं जन वटि वेंदुसि सोणे हबीब जी बारगाह में पहुचंदुसि अल्लाह त पोइ साईं जन वटि तव्हांजी रिपोर्ट ॾियां न या रसूल अल्लाह तव्हांजे ग़ुलामनि खे मूं तव्हांजो पैगाम पहुचायो ऐं उन्हनि मञियो तस्लीम कयो अमल जे लाइ आमद थिया छा इहा तव्हांजी शाहिदी मां ॾियां वञी साईं जेके अमल कंदो सुभान अल्लाह आमीन मुझे
कमड़ियुनि भेनरुनि न्याणियुनि खे बि अर्ज़ा त उहे बि दिलि में पको इरादो कनि त रमज़ान जा रोज़ा रखबा तरावियूं पढ़बियूं अल्लाह जो ज़िक्र कबो नेकी जा कम कबा रमज़ान खे भलाई ॾेखार अल्लाह करीम जो चवण तव्हां ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए इंशाअल्लाह ताला 6, 7, 8 टे रातियूं रमज़ान जूं मां हिते रहंदुसि सुभान अल्लाह उस पास वाला आहिनि परे उरे वारा मूंसां गॾिजी तरावियूं पढ़ंदो सुभान सहरी इफ्तारी गॾिजी कंदासीं सुभान अल्लाह क़बूल आहे इंशाअल्लाह इंशाअल्लाह तरावी नमाज़ गॾिजी पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला दुआऊं गॾिजी घुरंदासीं अल्लाह राज़ी थींदो मदीने वारो साईं राज़ी थींदो रब करीम शाल अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ही ॿ किताब आहिनि हिकिड़ो चीन ऐं चीनी सुभान चीन में मां वियोसि हुनजो सफ़रनामो आहे सुभान हिन में चीन में छा ॾिठो छा घुमियोसि इहो तव्हां हिन में पढ़ंदो तव्हांखे मालूमात थींदी ॿियो ही किताब आहे फ़क़ीर अली असगर सोडर जो सुजागी जो सन इहे ॿई किताब वठो पढ़ो ऐं अमल कयो अल्लाह से जल शान अमल जी तौफ़ीक़ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम وعلى آله وصحبه أجمعين يا رحيم يا كريم يا أرحم الراحمين مولانا إنسان جماعت راضي सभिनीनि जे दिलनि जो मुरादूं पूरी कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला बीमारनि खे शिफ़ा नसीब दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान रमज़ान जो महीनो मल्हाइण जी तौफ़ीक़ जा मौला असां सभिनी खे रमज़ान जी क़दुरु शनासी जी तौफ़ीक़ रमज़ान जो महीनो इबादत सां बंदगी सां तुंहिंजी फर्मा बरदारी सां गुज़ारण जी तौफ़ीक़ मुंहिंजा मौला सभिनी साइलनि जा सुवाल पूरा सभिनी परेशान हाल माण्हुनि जो परेशानी दूर पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी तोखे वास्तो थी मदीने वारे मीर जो असां ते करम कर मुंहिंजा मौला तोखे 1.25 लख नबीअनि जो वास्तो था विझूं असां ते करम कर असांजे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर मौला असांखे मक़सदुनि खां बुराइयुनि खां बेफ़रमानियुनि खां बचा उहे कम करा जिन में तुंहिंजी ज़ात राज़ी हुजे तुझे लजपाल नबी मोहम्मद करीम जे सदके असां ते करम कर मुंहिंजा मौला हुज़ूर जे अहले बैत अतहार जे सदके सहाबा किराम जे सदके मुहाजिरीन व अंसार जे सदके बगदाद वारे सोने मुर्शिद दस्तगीर जे सदके मौला असांजे मुर्शिद महबूब इलाही मातमी वारे साईं करम कर सारी जमात ते करम कर असांखे पंहिंजे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि